अकाबिर आलिम चयो शायद हितां के मुसलमान जो गुज़र नाहे थियो। तवज्जो कजो 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 अल्लाह असां के या निस्बत अता फरमाए। चओ सुभान अल्लाह। कि शायद हितां मुसलमान जो गुज़र न थियो। उन्हनि जे काफ़िले वारा पुछो सही तव्हांखे कीअं ख़बर पई? चई जे मुसलमान हितां लंघे हा त उहो ही वण हितां ज़रूर हटाए छॾींदा हा। चओ सुभान अल्लाह। जिसे ओ जी ओ ही त मुसलमानन के पंहिंजे नबी रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुक्म आहे त जेको रस्ते ते का तकलीफ वारी शय से कंडो हुजे पत्थर हुजे वण हुजे का बि शय हुजे उहा हटाए छॾींदा कयो। छो त इन सां अल्लाह ताला ईमान में इजाफो अता फरमाए छॾींदो। या उनजे मोमिन हुजण जी निशानी आहे। ऐं असां वारा कम वरी खणी ॿिए जे रस्ते ते रखंदा। इहा कहिड़ी मुसलमानी आहे? मूंखे चवण जो कंहिंखे बि हक़ नाहे। असांखे अल्लाह अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम जो कुरान जो हुक्म। कुरान सिर्फ तिलावत जो किताब नाहे त सुबुह जो वेही सिपारो तिलावत कयो ज़रूर कयो। अल्लाह जे वही आहे कुरान उन में बरकत लेकिन उन जे अंदर मुसलमानन जे लाइ अहकाम आहिनि त मुसलमान हबीब फरमाइन था बुखारी शरीफ जी हदीस त मुसलमान उनखे चइबो आहे जंहिंजे हथ जे तकलीफ़ खां ऐं ज़ुबान जे तकलीफ़ खां ॿियो मुसलमान महफूज़ हुजे। यानी न हू कंहिंखे ज़ुबान सां तकलीफ़ वञे न हथ सां तकलीफ़ वञे। हबीब फरमाइन था उनखे सचो मुसलमान चइबो आहे। मददगार के मुसलमान जवान बे जी तकलीफ के दूर करने वाले के मुसलमान जवान बे जी तकलीफ बीमारी जी सूरत में होजे माशरी सूरत में होजे माली मदद जी सूरत में होजे। नबी साईं फरमाइंदा जेको बे मुसलमान जी हिकड़ी तकलीफ दूर कंदो क़यामत जे ॾींहुं मां मोहम्मद उन जो 100 तकलीफूं दूर कराए छॾींदुसि। उन हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद आहे जंहिंजे ख़ुशीअ में फ़क़ीर ही प्रोग्राम सजायो आहे। अल्लाह हिन प्रोग्राम जे मथां जेके रहमतूं नाज़िल कंदो सभई उन सां झोली भरे वेंदा। दरूद मुंहिंजे हबीब ते पढ़ंदा। अर्ज पे कयम त अल्लाह मदीने वाले साईं के मौजज़ो बनाए मोकिलियो आहे। चओ सुभान अल्लाह। गलो मुंहिंजो वेही वियो आहे तव्हां ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ॻाल्हियूं खुटी कोन्हनि वयूं। इंशाअल्लाह ताला जेकॾहिं सुबुह ताईं विहारींदो त इन मौजज़े ते क़ुरान हदीस मां ॻाल्हाईंदो रहंदो। तव्हां इहे सम्झो त मां सॼो ॾींहुं रुगो माल खे सुयूं हणंदो पियो वञा। अल्हम्दुलिल्लाह 4-4 5-5 डेली कलाक क़ुरान जो मुतालियो बि हलंदो आहे त मुस्तफ़ा जे हदीस जो मुतालियो बि हलंदो आहे। सीनो ठरंदो आहे तक़रीरूं करण लाइ मां कोन पढ़ंदो आहियां ऐं पंहिंजो ज़ियाओ ठारण लाइ पढ़ंदो आहियां। को किथे को मौक़ो मिली थो वञे किथे को दोस्त भाउ सॾु करे थो फी सबीलिल्लाह हाज़िरी भरियूं था न त जुमे ते जेको हाल हूंदो आहे पिरियां हाल कंदा आहियूं। अॼु बि इंशाअल्लाह ताला आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान में बाक़ी 2 हदीसूं ॿुधाइनि बाक़ी 15 मिंट बचा आहिनि ॿुधाइनि दरूद मोहब्बत सां पढ़ंदा हलो सल्लल्लाहु अलैहि
अल्लाह अल्लाह जी ज़ात असांजे आका मुहम्मद मुस्तफ़ा के मौजूज़ो बनाए मोकिलियो तो हुजूर जी तख़लीक़ भी मौजूज़ो जो सुभान अल्लाह हुजूर जी नबूवत भी मौजूज़ो थोड़ो तवज्जो कजो मुझे आका सल्लल्लाहु जी नबूवत भी मौजूदो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवज्जो कयो तमाम मुझे बाकी 10 मिनट बचा अल्लाह तां के नबी कदे बनाए आम मशहूर आका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के 40 साल नबूवत मिली कान हुई 40 साल खां पोइ नबी साईं नबी हुजण जो ऐलान कयो नबूवत कदे मिली सियाए सिता जी सभिनी किताबनि जे अंदर हदीस आई आहे हबीब फरमाइन था अल्लाह जी ज़ात बाबरकात अञा आदम अलैहिस्सलाम के मिट्टी में होयो ऐं रूह जे जिस्म में जमो न थियो रूह अलग हो मिट्टी अलग हुई उन वक्त में मां मोहम्मद अल्लाह जो नबी हुयस मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत मौजूद उन खां अलावा हुजूर जो वजूद अतहर मौजूद हुजूर जो जुल्फ मौजूद अखियूं मौजूद चेहरो मौजूद बदन मौजूद हथ मौजूद कदम मौजूद जे हुजूर जे वात मां लुआब दहन निकरे तो ओ मोहम्मद जो मौजूद दस्तगीर कुर्बान वजा ये बगालियों गौर समझो लोआ भी दहन मौजूद आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में अर्ज कयो या रसूल अल्लाह मदीने शरीफ जे पथरीली जमीन में असां खोटरियो छो त पानी जी ॾाढी किल्लत हूंदी खूह खोटे पथरीली जमीन जो ओडर हथोड़न सां खूह खोटण का मामूली ॻाल्हि न आहे तव्हां जेके कम कंदड़ आहियो वॾा उहे सम्झी सघनि था ओ जने खोटे पानी ताईं पहुतासीं या रसूल ओ पानी खारो निकरी पियो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था इने खूह जो खारो पानी मुझे बारगाह में खणी अचो ओ खारो पानी खणी आया के था तश्त में हो के लोटे में हो के प्याले में हो मदीने जे साईं पंहिंजी लुआब दहन कढी उन पानी में विधो ओ पानी हबीबन फरमायो त उन खारे खूह में विझण अवां जो कम इन खारे खूह के मिठो करण मुझे रब जो ईशान मदीने वाले साईं हजरत सैयदना जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु बुखारी मुस्लिम तिरमिज़ी अबू दाऊद निसाई शरीफ सियाए सिता का अलावा मुस्नद अहमद तमाम किताबन जे अंदर मरूफ हदीस हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में खंदक वारी लड़ाई में जने अञा खंदक बे खोट जो सहाबी ॾिठो त असां सभई समूरा 2-2.5 ॾींहंनि जा बुखार आहियूं असांजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फाका कशी में के वट खाइण लाइ कुझु कोन हो सहाबी बहानो करे पंहिंजे घर वियो चई थोरो को कुझु बंदोबस्त करे ऐं पंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में दावत वञी अर्ज़ कयां घर जो वियो त हिकिड़ो नंढड़ो छेलो हो उनखे ज़बह कयो 2-2.5
किलो जव हुआ 4 किलो जव उन्हनि खे पी अटो कयो भाॼी वञी रखी बाहि ते ऐं ॿाहिरि निकितो त रसूलुल्लाह खे दावत ॾेई चओ सुभान अल्लाह। बस इहा आख़िरी ॻाल्हि आहे जेका मीलाद जे निस्बत सां ईअं ई सम्झो असां उन नंढड़ी दावत में आया आहियूं त माईअ चयसि त वञी थियो पर खंदक जे खोटाईअ में 1200 माण्हू आहिनि तूं किथे मूंखे न लॼाइजा कुझु ख़्यालु कजां छो पाण वटि भाॼी बि थोरी ऐं मानी बि सफ़ा थोरी आहे चंद माण्हुनि खे वठी अचां। साहबी चयो त मुमकिन आहे मां त हुज़ूर खे अर्ज़ु कंहिं तरीक़े सां वञी कयां अची कन में अची चई या रसूल अल्लाह मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे त काफ़ी ॾींहंनि खां तव्हां बि बुखार आहियो ॿिया बि बुखार आहिनि 4-5 पाण सां माण्हू वठी मूं मिस्कीन जी दावत खे क़बूल कयो। ही बुखारी शरीफ़ जी हदीस आहे तव्हां सभिनी ॿुधी आहे ईमान ताज़ो करण लाइ तो अर्ज़ु कयां त क़ुर्बान वञा मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही सभु माण्हू 200-250 थींदा पर क़ुर्बान वञा मदीने जे साईं सॼी खंदक में पाण ऐलान कयो 1200 माण्हुनि खे 1000 खां मथे माण्हू अचो सभिनी खे मुंहिंजे साहबी जाबिर जी दावत आहे। साहबी चयो त शर्म जी मारे छो त मूं वटि हैसियत हुई 5-7-8 माण्हुनि जी 1000-1200 माण्हुनि खे केरु खाराईंदो चई शर्म जे मारे आऊं हुज़ूर खां थोरो तकिड़ो निकिरी घर जे तरफ़ वियुसि वञी घर वारी सां ॻाल्हि कयमि जेसीं हीअ अचनि तेसीं छा कजे घर वारी चयो त ॻाल्हि त ॾाढी मुश्किल आहे पर हाणे जंहिंखे दावत ॾिनी अथई उहो पाण ई हिन ॻाल्हि खे मुंहुं ॾींदो। सलाम साहबी के फरमायो अटे ता कपड़ो न लाजा हंडिया ता ढक मथे न खणजा जैसी मां पहुंचा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने पहुंचा उन हंडिया में बुखारी शरीफ जी हदीसा मुस्लिम तिरमिजी शरीफ जी हदीसा अभी बंदा जे वातमा लोआ बेदन कढी उन जे भाजी में भी विधी उन जे अटे में विधी नबी साईं फरमाया त पियो हिक औरत वठी घर जी मानी पचायो थोड़ी थोड़ी भाजी कढंदा सभिनी के खाराईंदा वञो हज़रत जाबिर पियो फरमाए मूंखे अल्लाह जे इज्जत जो कसम उन्हे 10 माण्हू करे 20 माण्हू करे 1200 माण्हू मानी खाधी अटो ऐं भाजी जेतिरा हुआ ओतिरा ई पिया हुया। छो अल्लाह जी ज़ात बाबरकत फरमायो या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहान मां अल्लाह तव्हां बुरहान मोकिलियो आहे जो सुभान अल्लाह उन बुरहान मां मुराद आहे मौजज़ो मोहम्मद मुस्तफ़ा 1.25 लख नबियन जो सरदार पूरी कायनात जे इंसानन जे लाइ मौजज़ो बणजी आया ही अज पर पुठे ही हबीबन जो जिक्र करण हबीबन जो शान बुधी खुश रहण ही मुझे मोहम्मद जो मौजज़ो आहे। छो तव्हां असां मां कंहिं कोन ॾिठो आहे कंहिं बि कोन ॾिठो आहे पर हबीब फरमाइनि था आख़िरी ज़माने जा माण्हू उहे मोमिन हूंदा छो उहे हबीब फरमायो उन करे जो उहे मां मोहम्मद सां अड़ ॾिठो सौदो कंदा जो सुभान अल्लाह ही अड़ ॾिठो सौदो आहे सभिनी खे ख़बर आहे त का ज़ाती दावत न आहे शादी न आहे और न आहे उन में माण्हू अध कलाक में तंग थी पवंदो आहे ही 2-2 2.5 कलाक वेहण इहो सोच आहे हिन गुनहगारनि खे असां बदकारनि खे पंहिंजे आका
मोहम्मद सां मोहब्बत अल्लाह असांजो वेहण क़बूल फरमाए वमा अलैना इल्लल बलाग व आखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सलातो सलाम पढ़ो बाद